अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, मुझो नालो अता मोहम्मद है। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सिंधी अता मोहम्मद। उम्मीद कयां थो तव्हां सभु ख़ैर ते आफ़ियत सां हूंदा। अॼु मां आयो आहियां पंहिंजी औताक ते तव्हांखे बि ॾेखारियां। मुंहिंजे पोयां जेकी नज़र अची रही आहे इहा असांजी मस्जिद आहे। इन में असां नमाज़ पढ़ंदा आहियूं। जुमो नमाज़ बि हिते थींदो आहे। हीअ तव्हांखे औताक ॾेखारियां, असांजी औताक जा हाल। ही ॿारियूं आहे, ही ॿारियूं तव्हां ॾिसी रहिया हूंदा। भॼी बि पई आहे, ॾार ॾे अची विया अथसि, हे रंग थियल अथसि। केतिरी पुराणी आहे। इनखे ठाराइण वारा जेके बि हुया तक़रीबन सभु फौत थी विया नी। तक़रीबन को हिकु ॿ हुजे ठहियो न त तक़रीबन फौत थी विया नी। जेके ही ठाराए विया उहे फ़ानी जान बि छॾे विया नी। अचो त मां तव्हांखे अंदरूं बि पंहिंजी औताक ॾेखारियां। असां ग़रीब माण्हू आहियूं न, ग़रीबनि जी औताकूं बि मिसकिनी हाल वारियूं हूंदियूं नी। ही ॾिसो अंदरूनी, ॾिसो तक़रीबन भॼी चुकी आहे। ॾिसो ही ॾार अची विया अथसि। हीउ कमिरो सफ़ा भॻल आहे, भॼण ते आहे। हाणे कुझु वरी मरमत थी आहे न, तक़रीबन सफ़ा माना जेको हुयो न सफ़ा ख़तमु थी वियो। कुझु टाइम खां वठी वरी कुझु रंग रूप थियोसि। हाणे मिड़ई चङो थी वियो आहे। हीउ ॾिसो तव्हां अंदरूनी माहौल तव्हांखे मां ॾेखारियां पियो। पखो बि लॻल अथसि, ॾिसी सघो था तव्हां, ॾिठो बि हूंदो। हलो त मां तव्हांखे पंहिंजी औताक जो ॿियो कमिरो ॾेखारियां। ऐं ॾिसां त कोई वेठो आहे त औताक ते मौलवी साहिबु हूंदो तक़रीबन। मां उन सां बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल करायां थो उन जी बि। हीउ ॾिसो, हीउ ॾिसो ॿियो कमिरो आहे। स्टोर रूम थी वियो आहे तक़रीबन। तालो लॻल आहे। मां तव्हांखे हेॾे अॻियां बि ॾेखारियां। असांजी स्कूल हुई जेका बंदि लॻी पई आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो त केतिरे टाइम खां वठी हिते असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह आहे। हीउ ॾिसो असांजी स्कूल हुई। हीउ ॾिसो, हीउ ॾिसो हाणे ताला लॻा पिया नी। स्कूल बंदि लॻी पई आहे। जेके बि हिनखे ठाराइण वारा हुया उहे बि सभु तक़रीबन कॾो घणी हुई जंहिं जे टाइम में ठही तक़रीबन उहे फौत थी विया नी। हाणे अचो त मौलवी साहिबु वेठो आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। उहो बेटा साहिब जो शाइर न आहे, वया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि आखिरनि मथां चढ़ी वेठा चिब। दोस्तो, हीअ असांजे औताक जो ग्राउंड आहे। तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो मुंहिंजे पोयां। हीउ जेको आहे तव्हांखे हीअ जंहिंखे छपरी चवंदा आहियूं सिंधी में। हिते हिकु खट बि पयल आहे। हिते सुबुह जो टाइम महिमान वग़ैरह अचे त वेही सघे थो। हाल ई आहे नी। हे ॾिसो छपरी बि भॻी बीठी आहे। तव्हां ॾिसी सघो था छपरी बि भॻी बीठी आहे। ही अचो त मां तव्हांखे नलको बि ॾेखारियां। हिन जो पाणी एतिरो त कौड़ो आहे जो त जेको बि पींदो न तक़रीबन उनखे लूणु खाइण जी ज़रूरत न थींदी, एतिरो कौड़ो पाणी आहे हिन नलके जो। ऐं असांजे ॻोठ जो बि एतिरो कौड़ो पाणी आहे। तक़रीबन असांजे ॻोठ में हेवडर सी बि अची वई आहे कौड़े पाणी जे करे ई। सवला भली कंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमामु ॾिसण वारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, हीअ अल्हम्दुलिल्लाह ही इलेक्शन जो टाइम आहे। तव्हां असां बिलख़ुसूस सिंधी जेके आहियूं ज़िंदगी पूरी पंहिंजे मफ़ाद रखण वारा, यानी जिन खे पंहिंजो मफ़ाद हूंदो आहे। तव्हां असांजो कंहिं बि क़िस्म जो को बि मफ़ाद न की अवाम यादि हूंदी आहे। 5 सालनि खां पोइ अची करे किथे त वोट वठणु वेंदा आहिनि, किथे त वोट वठण बि न वेंदा आहिनि। त उन्हनि जा पका माना सिस्टम ठहियलु आहिनि। उन्हनि जी ग़ुलामी तव्हां असां ख़ुशीअ सां क़बूलु कयो वेठा आहियूं।
काफ़ी सिंध सुजाग थी वई आहे, पर सुजागी जे बावजूद बि सुजाग सॾराइण वारा नौजवान बि हिन टाइम भड़की चुका आहिनि ऐं उहे इन्हनि वॾेरनि ऐं जागीरदारनि जो साथ ॾियनि था पिया। मुंहिंजी तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हींअर तब्दीली आणियो, तब्दीलियुनि जी इनशाला जेकॾहिं तव्हां असां पंहिंजा ज़हन तब्दील कया, छो त तव्हां असां वोट ॾिनो आहे, तालीम ख़ातिर ॾिनो आहे, ॿिनि मक़ासिद ख़ातिर ॾिनो आहे, थियो कुझु बि कोन्हे को। तालीम जेकॾहिं भाऊ तव्हांखे ॾेखारे थी, असांजो स्कूल आहे माशाअल्लाह, हिनखे 2-3 साल थी विया आहिनि, उस्ताद कोन्हे को, ग़रीब जा हा ही ॾिसो स्कूल जी तक़रीबन जेका आहे न इमारत बि टुटी चुकी आहे, न को मास्तर मिले थो, न को पढ़ाइण लाइ, न को पढ़ण लाइ। छोकिरा असांजा ईअं ई असांजे मुस्तक़बिल तक़रीबन हितां जे ॻोठ जो मुस्तक़बिल तक़रीबन तबाह थी वियो आहे। वधीक तव्हांखे मौलवी साहब ॿुधाईंदो हितां जा हाल। अहिड़े ई तरीक़े सां वरी जेकॾहिं तालीम ॾिसूं त इहो हाल लॻो पियो आहे त यानी केतिरनि सालनि खां असां TO DO इन मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी आख़िर असां हथ पटियासीं, थियो कुझु बि कोन्हे। अहिड़े तरीक़े सां वरी रस्ता त माशाअल्लाह ॾिसंदव, हिकिड़े ॾींहुं बारिश थींदी आहे, 15 ॾींहं गारो हूंदो आहे, ऐं उन खां बाद में तव्हां असां बिजली खे ॾिसंदासीं त उहा बि पंहिंजी मर्ज़ीअ सां, का बि शइ कान्हे का बि सहूलियत कान्हे का, तव्हां असांजो वोट फ़क़ति ज़ाया आहे, न का सहूलियत तव्हां असांखे मिली सघी आहे, न मुस्तक़बिल में बि इन्हनि मां को असांखे आसिरो आहे। हाणे ज़हन तब्दील कयो, वोट उन्हनि खे ॾियो जेके वोट जा अहल आहिनि, तारीख़ लबैक पाकिस्तान खे वोट ॾियो। इनशाला जॾहिं तव्हां असां हुज़ूर जे दीन जे लाइ, छो त उन्हनि तव्हां असांखां वोट हुज़ूर जे नाले ते वठण जो इरादो कयो आहे, दावत ॾिनी आहे, असां ॾींदासूं त इनशाला ताला अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजी मदद फरमाईंदो। सभु जॾहिं हुज़ूर जो दीन तख़्त ते अची वियो न त पोइ इनशाला बेड़ा पार थी वेंदा, तब्दीली अची वेंदी। अलामा ख़ादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि हिते तब्दीलीअ जा नारा असां केतिरा साल ॿुधा आहिनि, पर ख़िलाफ़त राशिदा में ॻणे वेंदड़ उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह खां अॻु में बि ज़ालिम ऐं जाबिर हुक्मरान हुआ, पर जॾहिं उमर बिन अब्दुल अज़ीज़ ख़लीफ़ा थिया त उतां जितां ख़िलाफ़त वठी करे पंहिंजे घर ताईं पहुता हा त पूरो मुल्क तब्दील थी चुको हो, छो त उहो पाण सचा हुआ ऐं पाण उहे हुकुमनामा जारी कयूं जेके अवामी मफ़ाद में हुआ, मज़हबी मफ़ाद में हुआ, उनजे करे ई कामयाबी मिली। हिते पाण सां गॾु चोर डाकू ऐं ॿिया तब्दीलीअ जा नारा पिया सेखाइनि। बाक़ी PP त पंहिंजो उहो असरु कयो आहे 14 सालनि खां, जेको तव्हां असां ॾिसूं था, न तालीम जो इहो हाल आहे, अदवियात जी कमी आहे, इस्पतालनि जे अंदरि का सहूलियत कान्हे का, फ़क़ति आसरनि ते ई आहियूं, आसरनि खे छॾियो हाणे लबैक में अचो, लबैक 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 यार।